अस्सलाम वालेकुम हक मौजूद GSN जी लतीफ़ियात पारां हफ्तेवार सिलसिलो लोचीन से लहन साण करे तव्हांजो पंहिंजो लतीफ़ी साथी मेहराब लतीफ़ी हाज़ुर आहे। लोचीन से लहन में सभ खां पहिरियां ईंदासीं ईंदड़ हफ़्ते जी लफ़्ज़ ते। ईंदड़ हफ़्ते लाइ असांजो लफ़्ज़ आहे कुपेरीअ। काफ़ ते पेश, पे ते ज़ेर, ये ते जज़म, रे ते ज़ेर, ये ते जज़म, अलफ हमज़ा ते ज़बर। कुपेरीअ। दोस्तों शाह जो रिसालो मां ही लफ़्ज़ ॻोल्हे सिलसिले में जवाब मोकिलण लाइ उन लफ़्ज़ वारो बैत या वाई मोकिलण सां गॾु उन लफ़्ज़ जी तफ़सीली माना लिखण बि लाज़मी आहे। वधीक तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां सॼे बैत जी सिटवार सम्झाणी बि लिखी सघो था ऐं मथां तव्हां पंहिंजे ज़हन मुताबिक़ का तशरीह बि लिखी मोकिले सघो था। लिखणी सां गॾोगॾु तव्हां इन सिलसिले ज़रिए व्हाट्सएप में वॉइस मैसेजिस ज़रिए बि शामिल थी सघो था। जवाब ॾियण लाइ कमेंट्स, टेक्स्ट मैसेजिस, वॉइस मैसेजिस, कॉल मैसेज या व्हाट्सएप वॉइस मैसेजिस ज़रिए तव्हां जवाब ॾेई हिन सिलसिले में शामिल थी सघो था। दोस्तों हाणे ईंदासीं गुज़िरियल हफ़्ते जे लफ़्ज़ ते। लोचीन से लहन लाइ गुज़िरियल हफ़्ते असांजो लफ़्ज़ हो अवसिड़, जंहिंजो जवाब आहे अवसिड़ा। अवसिड़ सां मनसूब सुर घातू जो बैत पढ़ंदासीं। शाह साईं फरमाए थो त उभी अवसिड़ा उस में झलियो कुन किनार। उभी अवसिड़ा उस में झलियो कुन किनार। घातू घर न आया वॾी लॻियन वार। हुयसि जनी हार से मूड़े चढ़िया मकुड़ा। ईंदासीं सिटवार सम्झाणी ते। उभी अवसिड़ा उस में झलियो कुन किनार। हिते घातुड़नि जा घर वारा मुखातिब आहिनि। फरमाए थी त कुन जो किनारो झले उस में संदन ओसीड़े में पेई रुलां। ओसड़ा मां हिते मुराद आहे रुलां या इंतज़ार करियां या ओसीड़े में रहां। सो ओसड़ा अवसिड़ा लफ़्ज़ जूं कई मानाऊं आहिनि। भटकण, रुलण, इंतज़ार करण, ओसीड़े में रहण। सो हिते घातुड़नि जूं घरवारियूं उन्हनि जे इंतज़ार में हुयूं। ओसड़ा उस में उन्हनि जो इंतज़ार पई कयाऊं, उन्हनि जे ओसीड़े में हुयूं। घातू घर न आया वॾी लॻियन वार। मलाह याने घातू माग ते मोटी न आया, पंहिंजे घरनि में वापसि न आया। वॾी देर लॻी वियल। हुयसि जिनी हार से मूड़े चढ़िया मकुड़ा। जंहिंजे भरवसे हुयसि, जंहिंजे आधार ते हुयसि, से ॿेड़ियूं वराए मंझंदि चढ़ी हलिया विया। याने हिते हलिया विया त हू ओसीड़े में हुई ऐं उहे वापसि न आया। उन्हनि खे कुन वराए झले छॾियो। उहे मागरमच्छ जो शिकार थी विया। ही त हुई उन्हनि मलाहनि जी ॻाल्हि, ही त हुई उन्हनि सामूंडनि जी ॻाल्हि।
जंहिंखे कुन वराए झेले छॾियो ऐं उन जा घर वारा, उन जा वारस, उन जे ख़ानदान वारा उन्हनि जे इंतज़ार में हुया, पर उहे वापसि न आया। ॾिठो वञे त हिन दौर में बि कई धरती धणी हक़ हलाल जी रोज़ी जे ॻोल्हा में वञनि था। उन्हनि जा घर वारा उन्हनि जे वापसी जे इंतज़ार में हूंदा आहिनि, पर उहे वापसि वरी नथा अचनि। के मांगर मच्छ नमा इंसान के कुवतूं उन्हनि जी रस्ता रोक कनि था, उन्हनि ते ज़ुल्म कनि था, बरबरीयत कनि था, उन्हनि खे गुम करे छॾनि था ऐं उन्हनि जा वारस उन्हनि जी राह ॾिसंदा अचनि था, पर उहे वरी वापसि नथा अचनि। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतनि खे पढ़ूं, परखूं, परूड़ियूं ऐं उन ते अमल कंदे पंहिंजे धरती ऐं धरती वासियुनि जी मालिकी करियूं ऐं पर घोर लहूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।